بسم الله الرحمن الرحيم الحمد لله كما ينبغي جلال وجهه وعظيم سلطانه الصلاة والسلام على نبينا محمد وآل الدين دوستان ख़बर आहे असांजी तअम्मुलात القرآنية आहे जेको क़ुरान अल्लाह जे कलाम खे पढ़ंदा आहियूं ऐं कंहिं न कंहिं आयत खे वेही उन जो तर्जुमो कंदा आहियूं ऐं उन जा ख़ज़ाना खोलींदा आहियूं ऐं हीउ हिसो असांजो आहे 110 हिसो आहे। ऐं छो था असीं इहो कयूं, छो जो असांखे अलाह ताला क़ुरान में जिथे किथे चए थो 5-6 जॻहनि ते त क़ुरान खे पढ़ो, क़ुरान खे सम्झो, क़ुरान जो तदब्बुर कयो। जीअं चए थो त अफ़ला यतदब्बरून अल-क़ुरआन अम अला क़ुलूबिन अक़फ़ालुहा, क़ुरान खे छो नथा पढ़नि, छो नथा सम्झनि, छा छा हिननि जे दिलनि ते ताला लॻी विया आहिनि छा? सो असां हिन आयत खे अॼु जेकी असां वटि आयत आहे इहा आहे सूरत नंढड़ी जेके आख़िरी सिपारे में सूरत अल-माऊन, इन में हिकिड़ी असीं आयत पढ़ूं था जंहिं में अल्लाह साईं चए थो फ़वैलुल लिल मुसल्लीन, फ़वैलुल लिल मुसल्लीन, यानी वेल आहे, अज़ाब आहे निमाज़िन जे लाइ। के माण्हू अधु आयत पढ़ी इहा ऐं चवंदा त यार निमाज़िन जे लाइ वेल, पर जे सॼी पढ़ंदो आयत अॻिते त पोइ ख़बर पवंदो न, त ईअं ख़बर कान पवंदी इंसान खे। अल्लाह साईं हिते चए थो फ़वैलुल लिल मुसल्लीन, निमाज़िन जे लाइ वेल आहे। कहिड़ा आहिनि? अल्लाह ताला अॻियां वरी उनजे चए थो अल्लज़ीना हुम अन सलातिहिम साहून, जेके निमाज़ खां पासो करे था वञनि, जा निमाज़ उलमा घणा मुफ़स्सिर जेके आहिनि चवनि था जा उन निमाज़ देरि करे था पढ़नि, के उलमा चवनि था पंहिंजे टाइम ते निमाज़ नथा पढ़नि, टाइम निकिरी थो वञे पोइ क़ज़ा करे था पढ़नि, जा ठुप कोन था पढ़नि, जेके निमाज़ी हा वरी निमाज़ छॾे या अल्लज़ीना हुम अन सलातिहिम साहून। ऐं वो वरी अॻिते वरी ॿी बि सिफ़त अल्लाह ताला चए थो उन्हनि जे लाइ जेके जंहिंजे बारे में चए थो वेल आहे उन्हनि जे लाइ। उलमा मुफ़स्सिर जेके आहिनि उहे घणा चवनि था वेल हिकिड़ी दोज़ख में हिकिड़ी वादी आहे, वादी वॾी आहे दोज़ख में, जेके उहा ख़ासि आहे जेके निमाज़ पूरे टाइम ते न पढ़ंदा या निमाज़ नथा पढ़नि। त ही अल्लाह साईं चए थो फ़वैलुल लिल मुसल्लीन अल्लज़ीना हुम अन सलातिहिम साहून। साहून जो लफ़्ज़ जेको आहे यानी उन निमाज़ में ख़याल ई कोन्हनि, निमाज़ में ख़याल ॿाहिरि अथनि। अल्लाह साईं माफ़ करे, सभई ईअं था असीं निमाज़ पढ़ूं, जेॾी महिल इंसान निमाज़ में बीहे थो त ख़याल सॼो पंहिंजे कारोबार में अथसि, पंहिंजे ॿनी में अथसि, पंहिंजे दुकान में अथसि, पंहिंजे अहल औलाद में अथसि। तंहिंजे करे माण्हू ख़याल रखे, छो जो क़ुरान पढ़ूं था असीं थोरो सम्झूं। ऐं इन में टी बि हिकिड़ी ईअं अल्लाह ताला ॿुधाए छॾियो हिकिड़ी सिफ़त, त अल्लाह साईं चए थो फ़वैलुल लिल मुसल्लीन, वेल दोज़ख में वादी आहे हिकिड़ी, उहा आहे कंहिंजे लाइ? निमाज़िन जे लाइ, जेके अल्लज़ीना हुम अन सलातिहिम साहून, जेके निमाज़ खां लाराइनि था या देरि करे था पढ़नि या नथा पढ़नि। वरी उन खां पोइ अल्लज़ीना हुम, उहे अल्लज़ीना युराऊन व यमनऊन अल माऊन, जेके निमाज़ बि पढ़ंदा हूंदा पर रियाकारी में, असांखे मौलवी ॾिसे, असांखे को ऑफिसर ॾिसे, असांखे को अमीर ॾिसे, असांखे को वॾेरो ॾिसे, या कम वारो मालिक ॾिसे, या असांखे सरदार ॾिसे, या असांखे बादशाह ॾिसे त मां निमाज़ी आहियां, मां निमाज़ पढ़ां थो ऐं बेनिमाज़ी न आहियां। इहे रियाकारी इन में अची वई। रियाकारी जीअं असां ॿुधायो त नंढे शिरक में थो शामिल थिए, त पर अल्लाह साईं हिते चए थो अल्लज़ीना हुम युराऊन, माण्हुनि खे ॾेखारण जे लाइ त निमाज़ पढ़नि। इहे बि उन्हनि में शामिल थी वेंदा जेके निमाज़ टाइम ते बि पढ़ंदा, मस्जिद में बि पढ़ंदा, जमायत में पढ़ंदा, पर हुननि जी नियत जेकी आहे उहा ॿी आहे, उहा रियाकारी आहे। सो उहा बि इन में सिफ़त अची वई। यमनऊन अल माऊन, ऐं ग़रीबनि जो हक़ खायो था वञनि। हक़ माण्हुनि जो ग़रीबनि जो जेको थो हुजे पैसनि में, या ज़कात आहे या सदको आहे, इहो बि कोन थो कढे। इहा बि हुननि में सिफ़त आहे। सो ॾिसो न, अल्लाह ताला हिते असांखे ही जेके दोज़ख जूं ॾेखारे थो, यानी त ही जेके निमाज़ी नथा देरि करे था पढ़नि, या निमाज़ ते नथा अचनि, या निमाज़ में रियाकारी था कनि, उन्हनि जे लाइ बि अल्लाह साईं चए थो त दोज़ख आहे। भला जेके नथा पढ़नि बिल्कुलु, त उन्हनि जो छा हशर हूंदो? अल्लाह ताला माफ़ करे, असांखे इहो कुझु संभाल करिणो पवंदो। छो अल्लाह ताला असांजे मथां ज़िमो रखियो आहे त जे तव्हां तालिब इल्म थिया हो, इल्म सिखिया हो, हलाल हराम सिखिया हो, ऐं अल्लाह रसूल जो चवणु सिखिया हो, अल्लाह जो क़ुरान पढ़ो था ऐं सम्झो था, त इन जो ख़्यालु रखो त जेको तव्हांजा अहल औलाद, घरवारी, ॿार, माउ, भाइर, भेनर, इहे बि इन्हनि में शामिल आहिनि। इन्हनि जो बि ख़्यालु रखिणो पवंदो असांखे, छो जो इहे असांजे ज़िम्मे में आहिनि। अल्लाह साईं क़ुरान में बि हिकिड़ी जॻह ते चए थो, क़ू अंफुसकुम व अहलीकुम नारम वक़ूदुहा अन्नास वल हिजारा,
ऐं पंहिंजे अलाह साईं असांखे चए थो त पोइ तव्हां पंहिंजे पाण खे ऐं पंहिंजे अहल औलाद खे बि बचायो। छाखां या अलाह बचायो दोज़ख खां, जेके दोज़ख में पथर पवंदा त उहे सड़ी सड़ी ॻरी वेंदा, पाणी थी वेंदा। तो इंसान जो मास वारा जान उन्हनि जे छा हशर हूंदो। त उहो चए थो अलाह ताला कू अंफुसकुम व अहलीकुम, पंहिंजे पाण खे ऐं अहल औलाद खे। त इहो ॾिसो न, इहो असांजे मथां आहे ज़िम्मो। ईअं के बि ॾिसंदो असीं बूढ़ा जेके अचनि था निमाज़ ते मस्जिद ते, पर हुनखे 5-6 पुट आहिनि, पर हिकिड़ो बि निमाज़ ते फजर ते केर बि कोन थो अचे, न हुनखे वठी थो अचे, न हुनखे उथारे थो। इहो हिकिड़ो ग़लति कमु आहे। इंसानु जेसिताईं हिमत आहे त पाण बि निमाज़ पढ़े ऐं पंहिंजे अहल औलाद खे बि वठी वञे, पंहिंजे नियाणियुनि खे बि उथारे। नबी करीम त पंहिंजे नबी करीम पंहिंजे नियाणियुनि खे, पंहिंजे घर वारनि खे बि राति जो बि उथारींदो हो तहजुद जे लाइ, त उथो, अॻिते ॾींहं ॾुखिया आहिनि, अलाह जे अॻियां बीहणो ॾुखियो आहे। वरी अलाह ते नबी करीम पंहिंजे घर वारनि खे बि चवंदो हो त उहो ॾींहुं यादि कयो जंहिं महिल सभु को उघाड़ो बीहंदो अलाह जे अॻियां, सॼी मख़लूक जे अॻियां। ॾाढो ॾुखियो ॾींहुं हूंदो, उन जे लाइ उथी निमाज़ पढ़ो राति जो तहजुद। हाणे उहो तहजुद जेको यानी नफ़ली निमाज़ आहे, पर असां त चऊं था दोस्तनि खे त फर्ज़ न वञाइनि, जेके असांजा अहल औलाद आहिनि उन्हनि खे उथारियो, छो जो इहो त हिकिड़ो वॾो अज़ीम आहे। असांजे पंहिंजे अहल औलाद खे फ़र्ज़ पढ़ायो, नफ़िल त छॾे, पर रुॻो फ़र्ज़नि में असीं हुननि खे ताक़ीद कई। ऐं असांजे अहल औलाद जे उहे निमाज़ी थिया न, असां वॾो कमाइजो। निमाज़ ते ईंदा त आस्ते आस्ते हर ख़ैर उन मस्जिद में इंसानु पोइ खुली थो पए। माण्हू ॾिसंदो उते तकरीर थी हले, दर्स थो हले, ॿुधंदो। मस्जिद ॾे ईंदो त क़ुर पिया आहिनि, क़ुर पढ़ंदो त चवंदो मां क़ुर जे नथो सम्झां त तफ़सीर पढ़ां, तर्जुमो पढ़ां। नेठि यानी अलाह ताला हुन जे लाइ आस्ते आस्ते दरवाज़ा ख़ैर जा खोलींदो। पर जेके न पढ़ंदो त पोइ हिन आयत में सभु शामिल थींदो, फ़वैलुल लिलमुसल्लीन अल्लज़ीना हुम अन सलातिहिम साहून अल्लज़ीना हुम युराऊन व यमनऊनल माऊन। वेल आहे इहो दोज़ख जहन्नम में हिकिड़ी वॾी दोज़ख आहे, बाह आहे, जंहिंमें इहे जेके निमाज़ सां देरि सां करे था पढ़नि, या चवनि था अॻिते हली पढ़ंदासीं, पोइ पढ़ंदासीं, राति जो घर हली पढ़ंदासीं, इहे सभु इन में शामिल था थियनि इन आयत में। ऐं जेके माऊन, जेके आरिया, इहा जेके हक़ माण्हुनि जो खाइनि था, या कंहिंजो माण्हुनि जो जेको अमानतूं रखनि था तो वटि, उहो खाई थो वञे। ऐं आख़िरी इन में सिफ़त जेकी आहे न, यमनाउन अल माउन, इन में बि उलमा ॾाढो चवनि था, त रियाकारी त असां बयानु कयो इन जो मक़सदु छा आहे, पर यमनाउन अल माउन पहिरियां चवनि था त माण्हू उलमा काफ़ी चवनि था मुफ़सिरीन त इहा जेके ज़कात पंहिंजी नथा कढनि। ॿिया चवनि था त न, ही ज़कात जे हुजां त अलाह साईं हुन जी सिफ़त ज़कात ॿुधी आहे, पर माउन जेके थांव में खाधो थींदो आहे, माउन उन खे चवंदा आहिनि, जेको थांव थिए, देगिड़ी थिए या थांव थाल थिए, उनखे माउन चवंदा आहिनि अरबी ज़बान में। अलाह साईं हिते चए थो त माउन पंहिंजे थाल खे ख़ाली था मोटाइनि। को ग़रीब अचे थो, दर खड़काए थो, मिसकीन आहे, खाधो खपे, मानी खपे, का शइ, त उनखे ख़ाली मोटाए था छॾनि। इहो उन में शामिल थो थिए, छो जो ग़रीब खे हक़ नथो ॾिए, या त ज़कात कोन थो कढे, या सदको कोन थो कढे, या ग़रीबनि खे खाधो पीतो नथो खाराए। इहो सभु इन में शामिल थी था वञनि। अॼुकल्ह ॾिसो मुस्लमाननि जे मुल्कनि में केॾी ग़ुर्बत आहे, सॼी दुनिया में जेके ॾिसंदे मुस्लमान ग़रीब, ऐं ॾिसंदे जे शाहूकार पैसे वारा, उहे बि मुस्लमान, पर छो नथा कढनि? हिर्स जेको आहे इंसान खे अची वियो आहे त मां अञा बि बचायां, मां अञा बि कमायां, मां को ठीको खयो आहे छा ग़रीबनि जो, सभिनि जो मां ठीको खयो आहे छा, मां सभिनि जो खारायां या पियारां। पर ॾिस न, जेतिरो ॾींदे त नबी करीम जो नबी करीम असांजो हबीब जे ईअं ख़ुदि चए त उहो त सच थो चए, छो जो वमा यंतिक़ु अनिल हवा इन हुवा इल्ला वहयु यूहा। अलाह साईं चए थो आसमाननि जे मथां हर लफ़्ज़ चए थो मुंहिंजे तरफ़ां थो चए। नबी करीम 3 दफ़ा कसम खणी चए थो त जेको बि का शइ फी सबीलिल्लाह कढंदो त बल तज़िद बल तज़िद बल तज़िद, उहा उन खां डबल मिलंदी, डबल मिलंदी, डबल मिलंदी। त इहो असीं अखियुनि सां बि ॾिसूं था त अॼुकल्ह जेके अरबनि जा मुल्क आहिनि, हिते ॾिसो केतिरो सदको था कनि। पोइ मरीज़ थिए, इस्पताल वञण खां अॻु में चवंदा भई जल्दी सदको कढो, छेलो को कंहिंखे मिसकीन खे मदद कयो, या नलको हणो, या मस्जिद में कंहिं मदद ॾियो। ॾिसो हुननि खे ख़बर आहे, छो जो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो दाउ मरदाकुम बिस्सदक़ह, जेको बि इंसान तव्हां को मरीज़ थो थिए, का तकलीफ़ थी थिए, त नबी करीम चए थो हुनजो इलाजु कयो सदके सां। ऐं असांजा हुते माण्हू जा अजमी जेके बि भॼंदा इस्पतालुनि ॾे, दवाउनि ॾे, ऐं पैसा लिकाईंदा वठंदा, त असां केॾी महिल बीमार थींदासीं, असांखे इलाज जे लाइ पैसा खपंदा,
ऐं जेॾीमहिल हुननि इहा ख़बर बि अथनि यकीन त शिफ़ा अलाह जे हथ में आहे, डॉक्टर जे हथ में कान्हे, सुईअ में कान्हे, गोरी में कान्हे, पर इहो इंसान खे हिकिड़ो शैतान हुनखे भुलाए थो त पैसा तूं खपाए छॾींदे, सुभाणे असांखे खपंदा। सभु को हिरस त इंसान में अंदरि आहे, हर इंसान खे आहे, पर उहा उनखे इंसान इल्म सिखंदो ऐं सहाबिन जूं ॻाल्हियूं ॿुधंदो त उहो सोचे सोचे पोइ इनशा उहो अॻिते थी वेंदो इन शैतान जे यानी रुकावटुनि मां निकिरी वेंदो। सो इंसान ज़रूरी इल्मु सिखे त पोइ त अॻिते उथंदो ऐं करे सघंदो ऐं अमल करे सघंदो, पर जे इल्मु ई न हूंदो त जीअं शैतान चवंदुसि त जीअं न गॾा खे खाॿे पासे हणंदे त खाॿे पासे हलंदो, साॼे पासे चवंदे त साॼे पासे हलंदो। त इहे पोइ शैतान पाण चए थो त जंहिं माण्हू खे इल्मु कोन्हे उहो जीअं गॾा जॾहिं चवंदासीं त हलंदो, बाक़ी जंहिंखे इल्मु आहे उहो हुनखे ॾुखियो लॻंदो, उन ते हुनखे घणो कमु करिणो पवंदो। अलाह ताला असांखे तव्हांखे तौफ़ीक़ ॾिए त इल्मु सिखूं, ही क़ुर पढ़ूं, क़ुर मां फ़ाइदो वठूं, हिन जा ख़ज़ाना खोलियूं, असांजे दिलनि जा ताला खोले। हिते असांखे किसो हिकिड़ो शहीद जो अचे थो, हीअ अबू क़ुदामा शामी, वॾो मुजाहिद हो, फातिह हो, जिहाद ते निकिरंदो, चए थो त हिकिड़े शहर में वियुसि, मूं मस्जिद में ऐलान कयो त जेको असां सां जिहाद ते निकिरे थो त तयारु थिए, असां जंग ते वञूं था फी सबीलिल्लाह। त उते जंग खां उते मस्जिद खां तकिरी करे निकितुसि ॿाहिरि, त पोयां हिकिड़ी माई सॾु कयो त हिन चयो त इहो शैतान आहे, अलाए छा मूंखे बरगलाईंदी हीअ औरत, अलाए छा, त हुन सॾु कयुसि, चई त हीअ लैस हादा दअबु सालिहीन, अलाह वारा त ईअं कोन हूंदा आहिनि मोटाईंदा आहिनि जंहिं ते, त हुन बीह रहियो त चयईंसि त हीअ अॻड़ी अथई, हीअ ॻंढ अथई, हीअ वठ मुंहिंजी, ऐं तूं भली जेको जिहाद ते माण्हुनि खे तयारु कयो आहे, मूं वटि का शइ न आहे, त हीअ मुंहिंजा वार हन मां पंहिंजा कटे ऐं हिन मां रसो ठाहियो आहे, ऐं कंहिं न कंहिंजे मुजाहिद जे कंहिं घोड़े में ॿधिजां त मुंहिंजी बि का निशानी हुजे जिहाद में, हिन में। त हिन ॾिठो ऐं उहो रोई हली वई माई, त हली वई। वरी सुबुह ते जंहिंमहिल मुजाहिद तयारु थिया त हिकिड़ो नंढिड़ो नौजवान छोकिरो 14-15 सालनि जो हुजे, अचे मूंखे पेरनि खां चई अम्मा मूंखे वठी हल, मां तोसां हलां जिहाद ते। चई तूं नंढिड़ो आहीं, तूं कोन चढ़ी सघंदे, ऐं जिहाद ॾाढो ॾुखियो आहे। चईंसि न, मां तोसां हलंदुसि, ऐं अलाह ताला असांखे हुकुम कयो आहे, इहो लज़ीना आमनू इज़ा लक़ीतुम लज़ीना कफ़रू ज़हफ़न फला तुवल्लूहुम अदबार। इहा आयत सूरत अल अनफाल में सॼी हुनखे पढ़ी ॿुधाई, चई त अलाह चए थो त निकिरो फी सबीलिल्लाह, तूं मूंखे झली थो। चई ठीकु आहे, बसि तूं मूं सां गॾु हुज। चई मूं घोड़े ते पाण सां खयोंमांसि, त जेॾीमहिल निकितो चई त मूंखे 3 तीर ॾींदे उधारा। चईंसि त इब्न क़ुदामा हिकिड़ो नंढिड़ो, ॿियो वरी मुंहिंजा तीर तो उधारा घुरी। चई ॾिस, ही मां हणंदुसि, न कंहिं काफ़िर खे ज़रूरु मारींदुसि। त जेॾीमहिल जिहाद ते बीठा त चई त मूं ॾिठोमांसि, इब्न क़ुदामा ही चए थो, पाण जेको मुजाहिद हो अबू क़ुदामा शामी, चए थो त हिकिड़ो तीर बिस्मिल्लाह करे हईं त हिकिड़े जे काफ़िर जे गले में पियो, वरी ॿिए खे, वरी टे खे, त जेॾीमहिल टियों बि हयईं त उहो बि काफ़िर बि मरियो। पर ॿियनि काफ़िरनि ॾिठो त हीउ छोकिरो जेको हथ जो चिट्टो आहे, हुन पाण तीर हिकिड़ो हयो त हिन जे छोकिरे जे सीने में लॻो, त हीउ छोकिरो किरियो, मां लथुसि घोड़े मां हिन खे, ऐं हिन खे चयुमि त तूं मूं चयोमांसि तूं नंढिड़ो आहीं, तूं जिहाद कोन करे। चई त न, हीअ जेकी नंढड़ी मुंहिंजी ॻंढ अथई, इहा मुंहिंजे अम्मा खे ॾिजां जेॾीमहिल तूं मोटी वञी शहर जे। चई तुंहिंजी माउ खे मां केॾां सुञाणां? चई उहा अथई मुंहिंजी माउ जेकी पंहिंजा वार कटे ऐं तोखे ॾिना, हा उन खे ॾिजां। त इहो पोइ उते साह विसलियो, शहीद थी वियो छोकिरो। पर जंहिं जिहाद ख़तमु थियो, जंग में मुस्लमान कामयाबु थिया, हिन खॾ खोटिरे, क़ब्र खोटिरे, ऐं क़ब्र में हिन खे रखनि त वरी क़ब्र मां ही ॿाहिरि निकिरी पियो अचे जनाज़ो। मां हिकिड़ो दफ़ो ॿ दफ़ो परेशान थिया ॾाढा। पोइ हिन मुजाहिद खे चयो, अबू क़ुदामा शामी, हिन 2 रकातूं पढ़ी अलाह ॾे हथ कया, या अलाह ही नंढिड़ो आहे मुजाहिद शहीद थियो, अलाए छा मसइलो आहे, क़ब्र ई हिनखे क़बूल नथी करे। त ईअं बसि दुआ घुरी, ऐं ॾिठुमि त पखी आया घणा हिन जे जनाज़े जे भरिसां, ऐं हिन जो मांस खाई छॾियो। पोइ हिन जा हॾा वञी बचा, त ॻिझूं जीअं हुजनि ईअं, त उन अचे पोइ हॾा करे, पोइ उन्हनि हॾनि खे असीं पूरियो। वरी जेॾीमहिल वियुसि मुल्क ॾे, उन ॾे, त हुननि जो दरवाज़ो खड़कायमि, पुछियुमि उन औरत जो घर, पुछा, उन चयो हुनजी भेण निकिती। उनखे चई त तुंहिंजी अमड़ किथे आहे? चई हीअ आहे। त उनखे चई त उन ॾिठुसि, चई छा मूंखे बिशारत ॾियणु आयो हुई, या मूंखे ताज़ियत करणु आयो हुई? चई त तुंहिंजो पुटु शहीद थी वियो। चई त पोइ मुंहिंजी बिशारत आहे न। चई त ही तुंहिंजी अमानत तुंहिंजे पुट जी आहे, मूंखे ॾिनी त मुंहिंजे अमाड़ खे ॾिजां, ऐं मूंखे निशानी बि ॿुधाई त जंहिं तूं पंहिंजा वार कटे मूंखे ॾिनई। चई त भला मुंहिंजे पुट जो अलाह दुआ क़बूल कई या न? चई कहिड़ी दुआ? चई त क़ब्र में सदाईं चवंदो हो त या अलाह मूंखे क़यामत ॾींहुं पखियुनि जे पेटनि मां कढजां।
ते हुन चयसि त हा असीं क़बर में विझूंसि पिया त हीउ वरी क़बर कढी पई छॾेसि ॿाहिरि। ऐं हुनखे जॾहिं ॿाहिरि रखियोसीं त पखी आया हुनखे मांस खाई आहे, पोइ हॾनि खे पूरियो अथऊं। त हुन चयो त हा इहो मुंहिंजो पुटु सॼी राति तहजुद पढ़ंदो हो ऐं इहा हुनजी दुआ हूंदी, अल्लाहुम्मा अहशुरनी मिन हवासिल तैर। अलाह हुनजी दुआ ॿुधी त मां शहीद थियां त मुंहिंजी जान जो मांस जेको आहे पखियुनि जे पेट मां निकिरे। सो ॾिसो छा उहे औरतूं हूंदियूं, छा उन्हनि जा पुट हूंदा, छा हू सालिह हूंदा, छा असीं हिननि जे उन्हनि जे पेर जे जुती जहिड़ा बि थी सघूं था। असीं हुननि जूं ॻाल्हियूं ॿुधी असीं रोई था ॾियूं। असां इहो ई असांजो ईमान। अलाह ताला असांखे तव्हांखे तौफ़ीक़ ॾिए त पंहिंजे अहल औलाद खे पंहिंजे जान खे हिरायूं इन्हनि शयुनि ते ऐं फी सबीलिल्लाह इल्म सिखूं, माण्हुनि खे सेखारियूं। इहो ई असांखे अॻिते कंदो। हादा वल्लाहु आलम सल्लल्लाहु अलैहि सय्यिदना मुहम्मद।